असलम आज़ाद साहब जो असां सां पर्ख प्रोग्राम में 3 साल PTV ते साथ रहियो। तमामु प्यारो माण्हू, तमामु मुख़लिस माण्हू। कावड़ त असां हुनजे मुंहं ते कॾहिं ॾिठी ई कान, सदाईं खिलंदो हो ऐं ॾाढी इज़त ॾींदो हो। असलम आज़ाद साहब जे विछोड़े ते बेहद अफ़सोस थियो आहे। हिकु दोस्त, हिकु सुठो इंसानु। ऐं असलम आज़ाद साहब खे पढ़ण लिखण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो। टाइम जो पाबंद हूंदो हो। जंहिं महिल बि TV ते ईंदो हो उन महिल किताब को न को हथ में गॾु हूंदो हुअसि। तमामु घणी इज़त ॾींदो हो, सुठे नमूने सां ॻाल्हाईंदो हो ऐं पर्ख प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾियईं। 3 साल असां गॾु कमु कयो। मूंखे असलम आज़ाद साहब जे विछोड़े ते ॾाढो सदमो थियो आहे। आउं संदनि पोरनि लाइ दुआगो आहियां। अलाह साईं उन सभिनी खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकु तमामु वॾे माण्हू खां असां महरूम थी विया आहियूं। अलाह साईं खेसि जन्नत में जॻह अता फ़रमाए, संदनि दर्जात बुलंद करे ऐं संदनि मग़फ़िरत फ़रमाए। आमीन।